बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम व्यूअर्स अवां ॾिसी रहिया आहियो ख़ादिम इन्फो टीवी ऐं मां तव्हांजो मेज़बान आहियां ख़ादिम कलोड़ो सिंध जो मौरख़ मुहक़िक़ ऐं पंहिंजो दानिश्वर अल्लामा हिज़बुल्लाह सोमरो साहब ऐं असां अॼु ख़ैरपुर जे तारीख़ ते ख़ैरपुर जे जोग्राफ़ी ते ऐं ख़ैरपुर जे ॿियनि पहलुअनि जे हवाले सां साईं जन खां मालूमात वठी करे तव्हां सां शेयर कंदासीं त जीअं ॾेह ऐं परॾेह में वेठल असांजा जेके बि इल्मु दोस्त अदब दोस्त सिंध दोस्त ऐं ॿिया पंहिंजो इल्म जा तालिब इल्म जेके आहिनि उन्हनि जी मालूमात में इज़ाफ़ो थिए उन्हनि जे उञ खे वधाए सघूं। अलामा साहब सभ खां पहिरियों तव्हांखे भलीकार चऊं था असां पंहिंजे हिन टीवी सेटअप में अचण ते ऐं गॾोगॾु असांजे व्यूअर्स खे इहो ॿुधायो त ख़ैरपुर जेका आहे उनजी तारीख़ छा आहे, उनजी सुञाणप जा हवाला अदबी लिहाज़ खां जोग्राफ़ी जे लिहाज़ खां तारीख़ हिस्ट्री जे तर्ज़े हुकुमरानी जे लिहाज़ खां कहिड़ा रहिया आहिनि, तव्हां जेको आहे असांजे व्यूअर्स सां शेयर कयो, तव्हांजी महिरबानी ख़ादिम साहब। ख़ैरपुर डिवीज़न हली 1955 खां 1972 इहा 1972 खां पोइ उहा डिवीज़न जेका आहे उहा सखर हली वई ऐं ख़ैरपुर साॻी ज़िलो थी वई ऐं पोइ हितां जा अवाम वॾो एहतजाज कया, वॾो उन में तहरीकूं हलियूं, क्रोध थियो। उन जे बदिले में जेको आहे पीपी हुकूमत उन वक़्तु ख़ैरपुर खे ॿ शयूं ॾिनियूं। उहे जीअं त नओं मुल्क ठहियो, इन करे ख़ैरपुर खे ॿ शयूं उन्हनि ऐलान कयो, हिकिड़ो यूनिवर्सिटी ॾिनो ऐं उनजी कैंपस पहिरियों क़ाइमु थी, ॿियो रॾ पाकिस्तान ख़ैरपुर ॾिनो। इहे ॿ शयूं उन्हनि ख़ैरपुर खे इन जे बदिले में ॾिनियूं। हीअ ख़ैरपुर जी अजब कहाणी आहे। हितां वॾा सियासतदान, वॾा हुकुमरान, पीर इलाही बख़्श जहिड़ा माण्हू, हिते जेको नाज़ हाई स्कूल क़ाइमु थियो उहो असल में पहिरियों क़ाइमु थियो हो मीर इमाम बख़्श जे दौर में, पर उन जो नालो मीर अली नवाज़ नाज़ जे दौर में उनखे नई बिल्डिंग उहा त पोइ मिली, पर उन में उनखे सुठे नमूने सां हाई स्कूल जो दर्जो मिलियो। हीअ हिकिड़ो पाकिस्तान लेवल ते वॾो इदारो हो। सिंध मां त जातां तातां फ्री बोर्डिंग हाउस हूंदी, माण्हू वॾा हितां पढ़ी वेंदा हुआ ऐं पीर इलाही बख़्श दादूअ जो उहो जेको पीर मज़र लक जो पीउ हो उहो बि हितां पढ़ी वियो नाज़ा स्कूल मां। अहिड़े तरीक़े सां हितां जा गौस अली शाह, सैयद क़ाइम अली शाह, इहे जेके आहिनि से इहे बि वज़ीर आला थिया आहिनि, इहे बि हिते ई पढ़िया आहिनि। ॿिया केतिरा ई वज़ीर, मुशीर ऐं वॾा सियासतदान बि इन। अलामा साहब असांजे व्यूअर्स खे इहो ॿुधायो त ख़ैरपुर हिकु आज़ादु रियासत मां जेका आहे जॾहिं पाकिस्तान में ज़म थी त जेकॾहिं इहा हिंदुस्तान में वञे हा त यकीनी तौर ते पाकिस्तान जो नुक़सानु थिए हा, पर पाकिस्तान में ख़ैरपुर जे पाकिस्तान में ज़म थियण सां पाकिस्तान जो दिफ़ाई ऐं मुआशी लिहाज़ खां उन जे पाकिस्तान रियासत खे कहिड़ा फ़ाइदा पिया या कहिड़ा असरात? पहिरियों त जेको पाकिस्तान सां पहिरियों मसइलो पेश आयो उहो हुयो मुहाजिरीन जो, जेके वीचारा उतां लुटिजी फुरिजी उन्हनि खे सखणे हथे वॾे हुन सां आया। हिते मुंहिंजी तहक़ीक़ मुताबिक़ मूं मकालो बि पढ़ियो हो, उहो मुंहिंजी तहक़ीक़ मुताबिक़ ख़ैरपुर में हितां जे मीर साहिबु स्टेशन ते बीही रहियो ऐं माण्हुनि खे हिते वठंदो आबाद कंदो वियो ऐं 34,000 तक़रीबन उन वक़्तु ख़ैरपुर शहर में माण्हू मुहाजिरीन आबाद कया विया। उन्हनि खे ॻोठ, नओं ॻोठ, साइदा ॻोठ, बुकमान में ॿियनि हंधि रहायो वियो ऐं उन्हनि खे बाक़ाइदे उनखे सुठे नमूने सां जेके हितां मिल्कियतूं छॾे विया हुआ, हिंदू जेके पंहिंजे मर्ज़ीअ सां विया हुआ उन्हनि जूं हिते जेके मिल्कियतूं छा माना घर उहे उन्हनि खे ॾिना विया ऐं ॿियो बि घणी इमदाद कई वई। हिते इंडस्ट्री हुई, तंहिंजे करे हिते उन्हनि खे सुठे नमूने सां रोज़गार बि मिलियो ऐं हिते उनखां पोइ हिते हिन ज़िले मां दरिया थो लंघे, हिन मां वॾी जेका आहे सा रेलवे स्टेशन मेन थी गुज़रे, लाइन जेका आहे उहा हितां गुज़रे थी। त इहे शयूं जेके पाकिस्तान जी शहर गए उहा ख़ैरपुर मां गुज़रनि थियूं ऐं उहो जेको नेशनल हाईवे हो उहो बि ख़ैरपुर मां गुज़रे थो। त इहो ख़ैरपुर हिकिड़ो वॾो दिफ़ाई लिहाज़ सां ऐं ॿियो त हिन में ख़ैरपुर खे अलाह सां अहिड़ी ज़मीन ॾिनियूं आहिनि सभई क़िस्म, माना उनखे ॿनियूं बि ॾिनियूं अथसि, जेके ज़रई आहिनि ज़रई में ॿनियूं बि ॾिनियूं आहिनि, हिन खे कचो बि ॾिनो अथसि। हिन में जेको आहे कोहिस्तान बि आहे, रेगिस्तान बि आहे। त रेगिस्तान जेको आहे उन पासे हिंदुस्तान जी भारत जी सरहद लॻंदी आहे ऐं इन करे उहो हिकु ख़ैरपुर जेका हिते पीर साहिब पागारे जो
जेके हिते गादी हुई उहा हिते रखी वई। लियाकत अली ख़ान उन्हनि खे वठी आयो त हिते गादी साॻी क़ाइमु कयो। उन्हनि क़ाइमु करण खां पोइ 1965 में ऐं 1971 में जेको पाकिस्तान जो दिफ़ा कयो हिन पासे ॾांहुं, त उहो हुरनि फ़क़ीरनि कयो ऐं उन में जेका असांजी फ़ौज में उन्हनि खे बाक़ाइदे शमूलियत ॾिनी वई ऐं उन्हनि वॾियूं फतहूं भारत में बि कयूं। त ईअं ख़ैरपुर जेको आहे सो असांजो सुठे नमूने सां दिफ़ाई लिहाज़ सां बि उन में पाकिस्तान जे लाइ वॾो